You are watching 2 p.m. Bulletin. सिंध काबीना 17 खरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट मंज़ूर करे वरिती। वॾे वज़ीर मुराद अली शाह बजट खे ग़रीब दोस्त करार ॾींदे चयो आहे त हिन बजट में समाजी तहफ़ुज़ ऐं मुआशी पाण भराइप लाइ क़दम खंया विया आहिनि। इजलास में सूबाई वज़ीर सलाहकार ख़ासि मुआविन ऐं चीफ सेक्रेटरी सिंध शरीक हुआ। सिंध हुकूमत 1700 अरब रुपयनि जी मालियत वारी बजट अॼु पेश कंदी। पघार ऐं पेंशन में 15% वाध जा इम्कान। बजट में तरक़ियाती कमनि जे लाइ 459 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। सूबाई सालियानी तरक़ियाती बजट 332 ऐं ज़िलई तरक़ियाती बजट 30 अरब रुपया रखण जी तजवीज़। आलमी बैंक जे कर्ज़नि तहत 91 अरब जूं रिथाऊं बि शामिल। तालीम जी रिथाउनि जे लाइ 34,217, सिहत जे लाइ 23,334, ज़राअत जे लाइ 7,050 ऐं सक़ाफ़त जे लाइ 2,001 मिलियन मख़सूस। आबपाशी जे लाइ 22,525, वाहन खे पको करण जे लाइ 10,000, पब्लिक हेल्थ ऐं रूरल डेवलपमेंट जे लाइ 23,475 मिलियन रखण जी सिफ़ारिश। घरू खाते लाइ 9,202, चौपाई माल ऐं माहीगीरी जे लाइ 1,716, तवानई जे लाइ 2,550, माहौलियात जे लाइ 1,200 ऐं फॉरेस्ट खाते लाइ 1,501 मिलियन रुपया रखण जी सिफ़ारिश। बाख्तियार माण्हुनि ECL जे रूल्स में तरमीम करे उन मां फ़ाइदो वरितो। क़ानूनी अमल ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। सुप्रीम कोर्ट ECL में शामिल माण्हुनि खे परॾेह वञण जे लाइ घरू खाते खां इजाज़त वठण जो हुकुम ॾेई छॾियो। जांच इदारनि में मुबैना हुकूमती मुदाख़लत बाबति पाण मुरादे नोटिस ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल चयो त पार्लियामेंट मां हिक तरफ़ी कानून साज़ी बि क़ानूनी घुर्जुनि पटांदड़ थियणु घुरिजे। ही कंहिं लाइ फ़ाइदो वठण जो मौक़ो नाहे। नज़र रखंदासीं त को इदारो हदूं त न पियो रांघे। अहिड़ो हुकुम न ॾींदासीं जो हुकूमत खे ॾुखियाई थिए। जस्टिस मुनीब अख्तर चयो त सम्झ में नथो अचे त हुकूमत छा करणु घुरे थी। लॻे थो हुकूमत कमज़ोर कट ते बीठल आहे। वाज़े ॿुधाइण बदिरां हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। पंजाब जी बजट अॼु पेश थी वेंदी, पर समूरा मामला तय थियण बाद ई पंजाब बजट जो अमल अॻिते वधी सघंदो। पंजाब असेंबलीअ जे स्पीकर परवेज़ इलाही चयो आहे त असेंबलीअ में ओपरे माण्हूअ खे नथो विहारे सघिजे। ॿार अची विया आहिनि, खेनि सम्झ न आहे त हाउस ईअं न हली सघंदो आहे। आइन तहत स्पीकर खे इख़्तियार आहे त कंहिंखे बि ऐवान में घुराए। हिननि खे माफ़ी वठणी पवंदी। चीफ सेक्रेटरी ऐं IG पंजाब खे असेंबली अचणो पवंदो। वॾो वज़ीर बि ऐवान जो हिकु मेंबर आहे, खेसि रूल्स तहत हलणो पवंदो। गुज़िरियल ॾींहुं बदनज़मीअ सबबि असेंबलीअ जो इजलास मुलतवी करणो पियो हो। पाकिस्तान जी बजट खे मुस्तहकम करण जे लाइ वधीक क़दम खणण जी ज़रूरत आहे। IMF इख़्तियारनि जो चवणु आहे त क़ौमी असेंबलीअ में पेश कयल वफ़ाक़ी बजट जो जाइज़ो वरितो पियो वञे। कुझु ख़र्चनि ऐं उगाड़नि जी वधीक वज़ाहत जे लाइ पाकिस्तानी इख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल जारी आहे। बजट खे IMF प्रोग्राम जे मुख्य मक़सदनि पटांदड़ बणाइण जे लाइ वधीक क़दम खणणा पवंदा। शुरूआती जाइज़े मां लॻे थो त बजट खे वधीक मुस्तहकम बणाइण जे लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे। नेपरा के इलेक्ट्रिक लाइ बिजली वधीक 5 रुपया 28 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। माहवार फ्यूल एडजस्टमेंट जे बद में बिजली जे अघनि में वाध बाबति दरख़्वास्त ते ॿुधणीअ बाद फ़ैसिलो जारी करे छॾियो। नेपरा इख़्तियारनि जो चवणु आहे त अप्रैल महीने में मेरिट ऑर्डर जी भञकड़ी सबबि 1 अरब 13 करोड़ रुपयनि खां वधीक नुक़सानु थियो आहे। SSGC सां गैस जी ख़रीदारी बाबति मुआहिदे ते ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। प्ली बार्गेन जो मतिलबु जवाबदार तरफ़ां ॾोह जो एतिराफ़ करणु आहे। ॾोह जो एतिराफ़ करण खां पोइ जज़्बाती ॻाल्हियूं न कयो।
सिंध हाई कोर्ट नैब सां प्ली बार्गेन कंदड़ बिल्डर्स खे सुभाणे ताईं रहियल रक़म जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। प्रीमियर रेजिडेंसी विलास में मुबैना घपलनि जे केस ते ॿुधणी दौरान जवाबदार जे वकील चयो त बिल्डर खे धीउ जी शादीअ जे मौक़े ते गिरफ़्तार कयो वियो हो। जस्टिस अमजद सहतो रिमार्क्स ॾींदे चयो त जॾहिं करप्शन कंदा आहियो त छा ॿियनि जे ॿारनि जो हक़ न फॿाईंदा आहियो। अदालत हुकुम ॾिनो त बिल्डर तरफ़ां रहियल रक़म जी अदायगीअ बैदि ट्रायल कोर्ट मेरिट ते फ़ैसिलो ॿुधाए।